तंहिंखां अख़बार दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे ॿिनि ज़िलनि जे ठटे ज़िले में बि HIV एड्स जा 28 केस पॉज़िटिव हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। एड्स ते कमु कंदड़ इदारा CDC पारां यूनिसेफ ऐं सिंध हुकूमत जे सहकार सां जल्द सिविल अस्पताल ठटे में HIV एड्स जे मरीज़नि जे इलाज ऐं तशख़ीस लाइ ट्रीटमेंट सेंटर ART मर्कज़ खोलण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सिलसिले में HIV एड्स ते कमु कंदड़ माहिर डॉक्टर वाज़िअ कयो आहे त HIV एड्स जो मर्ज़ क़ाबिल इलाज आहे, जंहिंजो इलाज ऐं एहतियात सां ई उन ते काबू रखी सघिजे थो ऐं हिन मर्ज़ में मुब्तला मरीज़नि खे हक़ारत जी नज़र सां न ॾिठो वञे, नई ख़ाइन नफ़रत कई वञे, छाकाणि जो HIV एड्स समाजी तालुकात सां हरगिज़ नथो फहिलिजे। अहिड़ो इज़हार HIV एड्स जे ते यूनिसेफ जे सहकार सां कमु कंदड़ सिहत खाते जे इदारे CDC सिंध जे डिप्टी डायरेक्टर ऐं एड्स ते कमु कंदड़ माहिर डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार HIV कंट्रोल प्रोग्राम ठटे जे फोकल पर्सन डॉक्टर श्याम कुमार सिहत खातो ठट्टो जे DHO डॉक्टर सफदर शाह अमीर खानी सिविल अस्पताल ठट्टो जे सिविल सर्जन डॉक्टर यामीन शाह सिहत ते कमु कंदड़ समाजी इदारे मर्फ जे इंचार्ज मलक आदम HIV ते कमु कंदड़ नई ज़िंदगी प्रोग्राम सिंध जे कोऑर्डिनेटर गोस बख्श मलक ऐं ॿियनि मकड़ी ते HIV एड्स बाबति मीडिया लाइ आगाही वर्कशॉप खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते माहिर डॉक्टरनि जो चवणु हो त ठटे ज़िले अंदरि 2300 मुख़्तलिफ़ माण्हुनि जा HIV एड्स बाबति टेस्ट लाइ सैंपल हासिल कया विया आहिनि, जिन मां 28 केस HIV एड्स जा पॉज़िटिव आया आहिनि, जंहिंजो इलाज एड्स कंट्रोल प्रोग्राम तहत कराची खां मुफ़्त कराए पियो वञे। हुननि चयो त HIV जिन्सी तालुकातनि खां अलावा रत जी मुंतक़िली, बार सिरिंज जो इस्तेमालु तोड़े हजामनि पारां साॻिया औज़ार हर माण्हू ते इस्तेमालु करणु सबबु फहिलिजे थो ऐं HIV बुनियादी तौर ते इंसाननि जे क़ुवत मुदाफ़ियत खे कमज़ोर करे थो, जंहिंखां पोइ एड्स इंसान ते हमलो करे वञे थो ऐं उन करे HIV वायरस खे कंट्रोल करण लाइ मुब्तला मरीज़ जो मुस्तक़बिल बुनियादनि ते इलाज खे यकीनी बणाइण आम माण्हुनि खे उन खां तहफ़ुज़ ॾियण ऐं शऊरी आगाही मुहिम हलाइण जे वक़्त जी ज़रूरत आहे।